ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 4/2/2024, 31/98 जा महावाक्य आहिनि। पास विद ऑनर्स थियण लाइ हर खज़ाने जो अकाउंट चेक करे जमा करो। अॼु बाप दादा हर हिकु नंढे वॾे चारों ओर जे देश विदेश जे ॿारनि जो भाग्य ॾिसनि था। अहिड़ो भाग्य सॼे कल्प में सवाइ असां ब्रह्मण आत्माउनि जे कंहिंजो बि न थी सघंदो आहे। बाबा चवनि था अहिड़ो भाग्य सॼे कल्प में सवाइ ब्रह्मणनि जे कंहिंजो बि न थी सघंदो आहे। देवताऊं बि ब्रह्मण जीवन खे श्रेष्ठ मञंदा आहिनि। हर हिकु पंहिंजे जीवन जे आदि खे ॾिसो कि असांजो भाग्य जन्म ते ई केतिरो श्रेष्ठ आहे। जीवन में जन्म ते ई माउ बाप जी पालना जो भाग्य मिलियो आहे न, उन खां पोइ पढ़ाई जो भाग्य मिलंदो आहे। उन खां अॻियां गुरू द्वारा मत व वरदान मिलंदा आहिनि। बाप ॿारनि खे पालना पढ़ाई ऐं श्रीमत वरदान ॾियण वारो केरु? बाप ॿारनि खे पालना पढ़ाई ऐं श्रीमत वरदान ॾियण वारो केरु? परमात्मा द्वारा इहे टई ई असांखे प्राप्त था थियनि। पालना ॾिसो, परमात्मा पालना केतिरे थोरा कोटनि मां सां कोई खे मिलंदी आहे न। परमात्मा शिक्षक जी पढ़ाई असांजे सवाइ कंहिंखे बि न मिलंदी आहे। परमात्मा पालना केतिरे थोड़नि कोटनि मां सां कोई खे मिलंदी आहे। परमात्मा शिक्षक जी पढ़ाई असांजे सवाइ कंहिंखे बि न मिलंदी आहे। सतगुरु द्वारा श्रीमद वरदान असांखे ई प्राप्त आहे। त जो असांखे प्राप्त आहिनि असांखे ॿियनि खे बि ॾियणा आहिनि। सतगुरु बाबा चवंदा आहिनि सतगुरु द्वारा श्रीमद वरदान असांखे ई प्राप्त आहिनि। त पंहिंजे भाग्य खे सुठी तरह सां ॼाणंदा आहियो न। भाग्य खे स्मृति में रखंदे हुए झूलंदा रहंदा आहियो न। गीत ॻाईंदा आहियो, वाह मुंहिंजो भाग्य। अमृत वेले खां वठी जॾहिं उथंदा आहियो त परमात्मा प्यार में लवलीन थी करे उथंदा आहियो न। परमात्मा प्यार ई असांखे उठाईंदो आहे। दिनचर्या जो आदि परमात्मा प्यार हूंदो आहे। प्यार न हुजे त उथी बि न सघनि। प्यार ई असांजी समय जी घंटी आहे न। प्यार जी घंटी असांखे उठाईंदी आहे। सॼे ॾींहं में परमात्मा साथ हर कार्य कराईंदो आहे न। केतिरो वॾो भाग्य आहे जो स्वयं बाप पंहिंजो परमधाम छॾी करे असांखे शिक्षा ॾियण लाइ ईंदा आहिनि। ईअं कॾहिं ॿुधियो कि भॻवानु रोज़ु पंहिंजे धाम खे छॾे हिते पढ़ाइण जे लाइ ईंदा आहिनि। आत्माऊं चाहे केतिरियूं बि दूर दूर खां अचनि, परमधाम खां दूर कोई ॿियो कोई देश ई न आहे कोई देश। अमेरिका अफ्रीका दूर आहे, परमधाम ऊच ते ऊच धाम आहे न। ऊचे ते ऊचो धाम खां ऊचे ते ऊचो भॻवानु ऊचे ते ऊचे ॿारनि खे पढ़ाइण ईंदा आहिनि। अहिड़ो भाग्य पंहिंजो अनुभव कंदा आहियूं। सतगुरु जे रूप में हर कार्य जे लाइ श्रीमत बि ॾींदा आहिनि बाबा। त ऊच ते ऊच भॻवानु असांजो पीउ ठही असांखे सुबुह जो उथाईंदो आहे। टीचर ठही असांखे पढ़ाई पढ़ाईंदो आहे। ऐं सतगुरु जे रूप में हर कार्य जे लाइ श्रीमत बि ॾींदा आहिनि। ऐं बाबा असांखे साथ बि ॾींदा आहिनि। सिर्फ़ु मत न ॾींदा आहिनि, साथ बि ॾींदा आहिनि। बाप छा गीत ॻाईंदा, मुंहिंजे मूंसां तव्हां छा गीत ॻाईंदा? मूंसां गॾु गॾु आहियो कि दूर आहियो? तव्हां छा गीत ॻाईंदा आहियो कि मूंसां गॾु गॾु आहियो? चईंदा न मेरे संग संग है बाबा। दूर थोरी चईंदा, साथ आहे न। अगरि ॿुधंदा आहियो त परमात्मा टीचर सां, अगरि खाईंदा आहियो त बाप दादा सां गॾु खाईंदा आहियो। अकेला खाईंदा आहियो त तव्हांजी ग़लती आहे। बाप त चवंदा आहिनि मूंसां गॾु उथो वियो खाओ पीओ। तव्हां ॿारनि जो बि वाइदो आहे साथ रहंदासीं, साथ खाईंदासीं, साथ पीअंदासीं, साथ सुम्हंदासीं, साथ ई हलंदासीं न। सुम्हणो बि अकेलो न आहे। अकेलो सुम्हंदा आहियो त बुरा स्वप्न व बुरा ख़्यालात स्वप्न में बि ईंदा आहिनि न। लेकिन बाप जो एतिरो प्यार आहे जो सदा चवंदा आहिनि मूंसां गॾु सुम्हो, अकेले न सुम्हो। त उथंदा आहियो त बि साथ, सुम्हंदा आहियो त बि साथ, खाईंदा आहियो त बि साथ, हलंदा आहियो त बि साथ में।
अगरि दफ़्तर में वेंदा आहियो, बिज़नेस कंदा आहियो, त बि बिज़नेस जा तव्हां ट्रस्टी आहियो न, लेकिन मालिक त बाप आहे। दफ़्तर में वेंदा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो कि असांजो डायरेक्टर बॉस बाप दादा, इहे निमित मात्र आहे, हुनजी डायरेक्शन सां असां कमु था करूं। कॾहिं उदासी थी वञे त बाबा फ्रेंड ठही करे बहलाईंदा आहिनि, फ्रेंड बि ठही वेंदा आहिनि। कॾहिं प्रेम में रोईंदा आहियो, आंसू ईंदा आहिनि त बाबा पुछण लाइ बि ईंदा आहिनि। तव्हांजी आंसू दिलि जी डिॿी में मोती समान समाए वठंदा आहिनि। अगरि कॾहिं कॾहिं नटखट थी करे रुठी पईंदा आहियो, रुसंदा बि आहियो त ॾाढो मिठो मिठो, लेकिन बाप रूठे हुए खे बि मनाइण ईंदा आहिनि। बाप कोई ॻाल्हि, ॿार कोई ॻाल्हि न आहे, अॻियां वधो, जो कुझु थियो बीती वियो, भुलिजी वञो, बीती खे बीती करो, ईअं मनाईंदा आहिनि न बाबा। त हर दिनचर्या कंहिंसां गॾु आहे, बाप दादा सां गॾु आहे न। बाप दादा खे कॾहिं कॾहिं ॿारनि जी ॻाल्हि ते हसी ईंदी आहे। हाणे चईंदा आहिनि बाबा तव्हां भुलिजी वेंदा आहियो। हिकु तरफ़ त चईंदा आहियो कंबाइंड आहे, कंबाइंड कॾहिं भुलिजंदो आहे छा? जॾहिं साथ साथ आहियूं त साथ वारो भुलिजी सघंदो आहे छा? त बाबा चईंदा आहिनि शाबाश, ॿार में एतिरी ताक़त आहे जो कंबाइंड खे बि अलॻि करे ॾींदे। आई कंबाइंड, ऐं थोरो सो माया कंबाइंड खे बि अलॻि करे ॾींदी आहे। बाप दादा ॿारनि जो खेल ॾिसंदा आहिनि, इहे ई चईंदा आहिनि ॾिसंदे कि ॿार पंहिंजे भाग्य खे सदा स्मृति में रखो। केॾो ऊचो भाग्य असांखे मिलियो आहे, परमात्मा असांजो बाप ठहियो आहे। बाबा चईंदा आहिनि भाग्य की स्मृति में रखो। थींदो छा आहे? सोचंदा आहियूं हा पंहिंजे भाग्य खे स्मृति में रखंदासीं कि असां गॾु केरु आहे, लेकिन सोचणो स्वरूप ठाहींदा आहियो, स्मृति स्वरूप न ठाहींदा आहियो। त सोचणो स्वरूप ठाहींदा आहियो, स्मृति स्वरूप न ठाहींदा आहियो। सोचंदा ॾाढा सुठा आहियो, मां त ईअं आहियां, मां त ईअं आहियां, मां त ईअं आहियां, ॿुधाईंदा बि ॾाढो सुठो आहियो, सोचंदा बि ॾाढो सुठो आहियो, चईंदा बि ॾाढो सुठो आहियो, लेकिन जो सोचंदा आहियो, जो चईंदा आहियो, उनजो स्वरूप ठही वञो। जो सोचंदा आहियो, जो चईंदा आहियो, उनजो स्वरूप ठही वञो। स्वरूप ठहिण में कमी पइजी वेंदी आहे। हर ॻाल्हि जो स्वरूप ठही वञो। जो सोचियो उहो स्वरूप बि अनुभव करो। सभिनि खां वॾे ते वॾो आहे अनुभवी मूर्त ठहिणु। सभिनि खां वॾो आहे अनुभवी मूर्त ठहिणु। आदिकाल में जॾहिं परमधाम में आयो त सोचणो स्वरूप न आयो, बाबा चवनि था हुन समय असां सोचण स्वरूप न आहियो, हुते स्मृति स्वरूप आहियो। हुते सदा स्मृति रहंदी आहे, मां आत्मा आहियां, मां आत्मा आहियां। इहे बि सोचण जो न आहे, स्वरूप ई आहे। जीअं असांखे सोचणो थोरी पवंदो मां फलानी आहियां, मां फलानी आहियां, न। स्वरूप ठहियलु आहे देह जे बारे में। हाणे पंहिंजे खे आत्मा सम्झण वारो स्वरूप ठाहिणो आहे। आदिकाल में बि हिन समय जे पुरुषार्थ जो प्रालब्ध स्वरूप आहे। सत्युग में बि असांखे सोचणो न पवंदो, आहे मां देवता आहियां, स्वरूप आहियो। त अनादिकाल आदिकाल में स्वरूप आहियो, त हाणे अंत में बि स्वरूप ठहो। सदा यादि रहे मां आत्मा उथां थी, वियां थी, खायां थी, पीयां थी, ॻाल्हायां थी, ॾिसां थी, मुंहिंजा आत्मा जो पीउ केरु आहे, मां असली किथां जी रहण वारी आहियां। स्वरूप ठहिण में पंहिंजी गुण शक्ति स्वतः ई इमर्ज थी वेंदा। जीअं कोई बि ऑक्यूपेशन वारो जॾहिं पंहिंजी सीट ते सेट थी वेंदो आहे त उहो ऑक्यूपेशन जे गुण कर्तव्य ऑटोमेटिकली इमर्ज थी वेंदा आहिनि न। जीअं टीचर कोई घर में हूंदो त टीचर ठही करे न वेंदो, लेकिन स्कूल में जॾहिं उहो पंहिंजी सीट ते सेट थी वेंदो आहे कि मां टीचर आहियां, त उहो ऑक्यूपेशन जा गुण कर्तव्य ऑटोमेटिकली इमर्ज थी वेंदा आहिनि। ईअं तव्हां सदा स्वरूप जी सीट ते सेट रहो त हर गुण, हर शक्ति, हर प्रकार जो नशो स्वतः ई इमर्ज थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि महिनत न करणी पवंदी, इनखे चइबो आहे ब्रह्मणपन जी नेचुरल नेचर, जंहिंमें ॿिया अनेक जन्मनि जी नेचर समाप्त थी वेंदी। इनखे चइबो आहे ब्रह्मणपन जी
नेचुरल नेचर, जीअं देवताउनि जी नेचुरल नेचर स्वरूप हूंदी न, त हाणे असांजी ब्रह्मणपन जी नेचुरल नेचर कहिड़ी हुजणी खपे? असांखे हिन स्वरूप में टिकी रहणो आहे कि मां आत्मा आहियां। मां आत्मा आहियां त ऑटोमेटिकली बाबा बि यादि अची वेंदो, उहो अधिकार बि यादि अची वेंदो, उहो गुण बि इमर्ज थी वेंदा, शक्ति बि इमर्ज थी वेंदी, त अनेक प्रकार जी नेचर समाप्त थी वेंदी। ब्रह्मण जीवन जी नेचुरल नेचर आहे ही गुण स्वरूप, सर्वशक्ति स्वरूप, ऐं जो बि पुराणी नेचर आहे उहो ब्रह्मण जीवन जी नेचर न आहे। सर्व गुण स्वरूप, शक्ति स्वरूप। चईंदा ईअं ई आहिनि कि मुंहिंजी नेचर अहिड़ी आहे, लेकिन केरु ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजी नेचर? ब्राह्मण या क्षत्रिय व 5 जन्म जी स्मृति स्वरूप आत्मा ॻाल्हाईंदी आहे। केरु ॻाल्हाईंदो आहे? त बाबा चवनि था कि उन समय सोचो, ये केरु थो ॻाल्हाए? छा ब्रह्मण जीवन में अहिड़ो शब्द आहे? त सोचो, जंहिं समय चईंदा आहियो मुंहिंजी नेचर, मुंहिंजो सुभाउ, ब्रह्मणनि जी नेचर कहिड़ी आहे? जो ब्रह्मा बाप जी नेचर आहे उहा असां ब्रह्मणनि जी नेचर आहे न। जो सोचो जंहिं समय, त सोचो जंहिं समय चऊं था मुंहिंजी नेचर, मुंहिंजो सुभाउ आहे, छा ब्रह्मण जीवन में अहिड़ो शब्द आहे मुंहिंजी नेचर, मुंहिंजो सुभाउ? थी सघंदो आहे? अगरि हाणे ताईं बि मिटायो था ऐं पास्ट जी नेचर इमर्ज थी वेंदी त सम्झणो खपे हिन समय मां ब्रह्मण न आहियां। ईअं सम्झणु खपे। क्षत्रिय आहियां, युद्ध करे मिटाइण जी आहे, युद्ध थो करां, मिटाइण जी नेचर आहे, युद्ध करां थो मिटाइण जे लाइ, अञा मां ब्रह्मण न आहियां। त छा कॾहिं ब्रह्मण कॾहिं क्षत्रिय ठही वेंदा? कहलाईंदा आहियो क्षत्रिय कुमार या ब्रह्मा कुमार कुमारियूं? केरु कहलाईंदा आहियो? क्षत्रिय कुमार थी वियो छा? ब्रह्म कुमार ब्रह्म कुमारियूं कहलाईंदा आहियो न। ॿियो नाम त आहे ई न, कोई खे ईअं सॾु कंदा आहियो छा कि हे क्षत्रिय कुमार अच? पंहिंजे नाम जे अॻियां छा लिखंदा आहियो? BK लिखंदा आहियो न। अहिड़ो चईंदा आहियो कि पंहिंजे खे अहिड़ो चईंदा आहियो या पंहिंजे खे चईंदा आहियो कि मां ब्रह्म कुमार न आहियां, मां क्षत्रिय कुमार आहियां। त ब्रह्मण अर्थात जो ब्रह्मा बाप जी नेचर, ब्रह्मण अर्थात जो ब्रह्मा बाप जी नेचर। ये शब्द कॾहिं न चओ, ग़लती सां बि न चइणो आहे, न सोचणो आहे छा करूं, मुंहिंजी नेचर आहे। त ब्रह्मण अर्थात जो ब्रह्मा बाप जी नेचर, उहा आहे असां ब्रह्मणनि जी नेचर। ये शब्द कॾहिं बि न चइणो आहे, ग़लती सां बि न चइणो आहे, न सोचणो आहे छा करां, मुंहिंजी नेचर आहे। इहा बहानेबाज़ी आहे। इहे चइण बि पंहिंजे खे छुड़ाइण जो बहानो आहे। नयो जन्म थियो, नए जन्म में पुराणी नेचर, पुराणो सुभाउ किथां खां इमर्ज थींदो। त पूरो मरिया न आहियो, थोरो ज़िंदा, थोरो मरिया आहियो। ब्रह्मण जीवन अर्थात जो ब्रह्मा बाप जो हर क़दम, उहो असां ब्रह्मणनि जो हर क़दम। तॾहिं बाबा चए थो पूरो मरी वञो पुराणेपन सां, तॾहिं असां समान रखो, मां परफेक्ट ब्रह्मण आहियां, परफेक्ट ब्रह्मा बाप जो ॿार आहियां, परफेक्ट ब्रह्मण आहियां। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करो त उहो उनखे पंहिंजो स्वरूप ठाहे छॾियो त ऑटोमेटिकली असां में उहो ब्रह्मणपन नेचुरल नेचर थी वेंदी, आत्मा जो गुण शक्ति स्वरूप। त असांखे हाणे बाबा चवनि था पूरो मरो, थोरो थोरो न मरो, कॾहिं क्षत्रिय कॾहिं शूद्र कॾहिं ब्रह्मणपन में न अचो, पूरो ई मरी वञो। त बाप दादा भाग्य खे ॾिसनि पिया ऐं एतिरो श्रेष्ठ भाग्य, हुन भाग्य जे अॻियां इहे बोझ सुठा न लॻंदा आहिनि। असांजे हुन भाग्य जे अॻियां इहे बोझ सुठा न लॻंदा आहिनि।
हिन बारी मुक्ति वर्ष मल्हायो था न, छा क्लास कराईंदव? मुक्ति वर्ष त आहे त मुक्ति वर्ष आहे या 99 में अचिणो आहे, 98 जो वर्ष मुक्ति वर्ष आहे न, त सम्झंदा आहियो इहे वर्ष मुक्ति वर्ष आहे। जो सम्झंदा आहिनि उहा हथ हिलाए। ॾिस, हथ हिलाइण त ॾाढो सहज आहे। थींदो छा आहे, वायुमंडल में वेठा आहियो, ख़ुशी में झूमो था त हथ हिलाईंदा आहियो, लेकिन दिलि सां हथ हिलायो, प्रतिज्ञा करो, कुछ भी थी वञे, लेकिन मां प्रतिज्ञा मुक्ति वर्ष जी न वञे। असांखे हिन समय मुक्ति वर्ष हले थो न, त सभु पुराणेपन सां स्वयं खे मुक्त करिणो आहे। अहिड़ी पक्की प्रतिज्ञा आहे। ॾिसो, संभाले करे हथ उठाइजो। हिन टीवी में अचे न अचे, बाप दादा वटि त असांजो चित्र निकिरी वियो न, त ईअं कमज़ोर बोल सां बि मुक्त ठहो। अहिड़े कमज़ोर बोल सां बि मुक्त ठहो, बाबा चवनि था। बोल अहिड़ा मधुर हुजनि, बाप समान हुजनि, सदा हर आत्मा जे प्रति शुभ भावना जा बोल हुजनि। हिनखे चइबो आहे युक्ति युक्त बोल। बोल अहिड़ा मधुर हुजनि, बाप समान हुजनि, सदा हर आत्मा जे प्रति शुभ भावना जा बोल हुजनि। इनखे चइबो आहे युक्ति युक्त बोल। साधारण बोल बि हलंदे फिरंदे थियणा न खपनि। कोई बि अचानक अची वञे त ईअं ई अनुभव करे कि इहा बोल आहे या मोती आहे। असांजे साधारण बोल बि न निकिरणा खपनि हलंदे फिरंदे। जीअं दुनियादारी में ईंदा आहियूं, माण्हुनि सां मिलंदा आहियूं, त कॾहिं कॾहिं पुराणोपन अची वेंदो आहे न, लेकिन सदा यादि रखो कि मां केरु आहियां, हाणे मां केरु थी हिननि सां मिलां। त साधारण बोल बि हलंदे फिरंदे थियणो न खपे। कोई बि अचानक अची वञे त ईअं अनुभव करे कि इहा बोल आहे या मोती आहे। शुभ भावना जा बोल हीरे मोती समान आहिनि। श्री जी बाप दादा कई बार ये इशारो ॾिनो अथई कि समय प्रमाण अञा थोरो सो समय आहे सर्व खजाना जमा करण जो। श्री जी बाप दादा कई बार ये इशारो ॾिनो अथई कि समय प्रमाण अञा थोरो सो समय आहे सर्व खजाना जमा करण जो। त अचानक कुझु बि थी सघंदो आहे। कोई बि अचानक अची वञे त ईअं ई अनुभव करे कि इहा बोल आहे या मोती आहे। असांजा शुभ भावना जा बोल हीरे मोती समान आहिनि। श्री जी बाप दादा कई बार ये इशारो ॾिनो अथई कि समय प्रमाण अञा थोरो सो समय आहे सर्व खज़ानो जमा करण लाइ। त बाबा चवनि था अगरि हिन समय में समय जो खज़ानो, संकल्प जो खज़ानो, बोल जो खज़ानो, हिन समय अगरि समय जो खज़ानो, संकल्प जो खज़ानो, बोल जो खज़ानो, ज्ञान धन जो खज़ानो, योग जी शक्ति जो खज़ानो, समय जो खज़ानो हर सेकंड में बाबा खे यादि करे जमा करो। हर संकल्प सर्व जे प्रति कल्याणकारी हुजे। हर बोल सर्व जे प्रति कल्याणकारी हुजे। ज्ञान धन जो खज़ानो, बोल में बि असांजी शक्ति हुजे। हर सेकंड बि असांजो संकल्प करूं वो सफल थिए। योग जी शक्तियुनि जो खज़ानो, दिव्य जीवन जी सर्व गुणनि जो खज़ानो। असांजे दिव्य जीवन में जो सर्व गुण आहिनि उन्हनि जो खज़ानो जमा न कयो त पोइ अहिड़ो जमा करण जो समय मिलणु सहज न थींदो। त बाबा चवनि था न हाणे थोरो सो समय आहे बसि, पोइ त टाइम पूरो थी वेंदो। हाणे बि समय ॾिसो था किथे छा थो थिए, किथे छा थो थिए न। ब्राह्मण परिवार में बि कॾहिं केरु शरीर थो छॾे, कॾहिं केरु शरीर थो छॾे, कॾहिं दुनिया में सेवा बि वधी वई आहे। त समय मिलणो सहज न आहे। सॼे ॾींहं में पंहिंजे हिन हिकु हिकु खज़ाने जो अकाउंट चेक करो। बाबा चवनि था जे स्थूल धन जो अकाउंट चेक कंदा आहियो न, एतिरो जमा आहे, एतिरो हर खज़ाने, ईअं हर खज़ाने जो अकाउंट जमा करो, चेक करो। सर्व खज़ाना खपनि न। अगरि पास विद ऑनर्स थियणु चाहींदा आहियो त हर खज़ाने जो जमा जो खातो एतिरो ई भरपूर खपे जो 21 जन्म जमा थिए वे खाते सां प्रालब्ध भोगे सघो।
21 जन्म जमा हुए खाते सां असां प्रारब्ध भोगे सघूं त एतिरो असांखे जमा करणो। बाबा त चवंदा आहिनि न 21 जन्म न, तव्हां त पूरे कल्प जे लाइ वरसो वठंदा आहियो। हाणे समय जी टू लेट जी घंटी वॼी न आहे, लेकिन वॼण वारी आहे। हाणे त वॼी वई हूंदी न। ॾींहुं ऐं डेट न ॿुधाईंदा, अचानक ई आउट थींदो टू लेट, पोइ छा कंदव? हुन समय जमा कंदव, केतिरो बि चाहियो समय न मिलंदो। इन करे बाप दादा कई बार इशारा बि ॾींदा आहिनि, जमा करो, जमा करो, जमा करो। छो जी असांजो हाणे बि टाइटल आहे न सर्वशक्तिवान, शक्तिवान न सर्वशक्तिवान टाइटल आहे असांजो। भविष्य में भी सर्व गुण संपन्न, सिर्फ़ गुण संपन्न ये सभु खजाना जमा करण अर्थात गुणों शक्तियूं जमा थियनि थियूं। अगरि असां बाबा जो बि असांखे खजाना ॾिना तीअं अगरि असां जमा करूं था अर्थात पंहिंजे अंदरि सर्व गुणों सर्व शक्तियूं जमा था करूं। हिकु हिकु खजाने जो गुणों शक्ति सां संबंध आहे। हिकु हिकु खजाने जो गुणों शक्तियुनि सां संबंध आहे। जीअं ही खजानो ॿुधाई न बाबा, समय, संकल्प, बोल, त ये जेका बि खजाना आहिनि न, हिकु हिकु खजाने, हिकु हिकु बाबा चवनि था हिकु हिकु खजाने जो गुणों शक्ति सां संबंध आहे। जीअं साधारण बोल न त मधुर भाषी इहा गुण आहे। जीअं साधारण बोल न, जीअं बोल अगरि असां मधुर बोल बोलूं त इहे गुण थी वियो न। त बाबा चई न असांजे बोल जो बि खज़ानो आहे। त जंहिं समय असां मधुर बोल बोलिया त हुन में बि गुण समायल आहे। ईअं हर हिकु खज़ाने जो कनेक्शन आहे। त बोल में बि गुण नज़र ईंदा, त उहो गुण हूंदो त ऑटोमेटिकली बोल बि ओड़ा निकिरंदा। बाप दादा जो ॿारनि सां प्यार आहे, इन करे पोइ बि बार बार इशारो ॾींदा आहिनि। छो जी अॼु जी सभा में सभु वैराइटी आहिनि, नंढा ॿार आहिनि, टीचर्स बि आहिनि। छो जी टीचर्स जी त समर्पण थियूं आहिनि न, कुमारियूं बि आहिनि, प्रवृत्ति वारा बि आहिनि, सभु वैराइटी आहिनि। अच्छा, सभिनि खे चांस ॾिनो, इहो बि ॾाढो सुठो आहे। ॿारनि खे त काफ़ी समय सां अर्ज़ी हुई न ॿारनि जी, असांखे मिलण जो चांस कॾहिं मिलंदो त सुठो थियो। सर्व वैराइटी गुलदस्तो बाप जे साम्हूं आहे, बाबा जे साम्हूं सर्व वैराइटी गुलदस्तो आहे। अच्छा, बाप दादा जी सॼे विश्व जे निमित टीचर्स जे प्रति हिकु शुभ भावना आहे कि हीअ वर्ष कोई जी बि कोई कंप्लेन न अचणी खपे। बाप दादा जी सॼे वर्ष जी निमित टीचर्स जे प्रति हिकु शुभ भावना आहे कि हीअ वर्ष कोई जी बि कोई कंप्लेन न अचणी खपे। कंप्लेन जी फाइल ख़तमु थी वञे, कंप्लेन जी फाइल ख़तमु थी वञे, सभिनि जी सर्व कंप्लेन ख़तमु थी वञे। बाप दादा वटि हाणे ताईं ॾाढी फाइल आहे, त हिकु वर्ष कंप्लेन जी फाइल, त हिन वर्ष सभु कंप्लेन जी फाइल समाप्त करो। हिक ॿिए जे बारे में, स्वयं जे बारे में जो बि कंप्लेन आहे न, हाणे सभु समाप्त करो, सभु फाइन ठही वञे, सभु फाइन ठही वञो। फाइन सां पोइ रिफाइन ठही वेंदो। हाणे सभु फाइन ठही वेंदो न, पोइ रिफाइन ठही वेंदो। पसंदि आहे न? कोई कहिड़ो बि हुजे हुन सां गॾु हलण जी विधि सिखो। हीअं न, हीअ अहिड़ो आहे, हीअ अहिड़ो आहे, हीअ अहिड़ी आहे। कोई कहिड़ो बि आहे हुन सां हलण जी विधि सिखो। कोई छा बि कंदो आहे, बार बार विघ्न रूप ठही साम्हूं ईंदो आहे, लेकिन हीअ विघ्ननि में समय लॻाइण आख़िर हीअ बि केसिताईं। कोई कहिड़ो बि हुजे, जो बि कंदो हुजे, असांखे हुनजे लाइ बाबा चई न हुन ॾींहुं सभिनि जे लाइ चयो सभिनि जो कल्याण थिए। बसि हीअ धुन लॻाए छॾो, सभिनि जो ई कल्याण थिए, सभिनि जो ई कल्याण थिए, सभिनि जो ई कल्याण थिए। ॿियो कोई मन में असांखे ॻाल्हि ई न रखणी आहे, बसि हीअ अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, सभिनि जो ई कल्याण थिए। आख़िर बि समाप्ति समारोह त थियणो ई आहे, त ॿिए खे न ॾिसणो आहे हीअ ईअं कंदो आहे, मूंखे छा करिणो आहे। अगरि उहो पहाड़ आहे त मूंखे
किनारो करिणो आहे, पहाड़ न हटणो आहे। अगरि उहो पहाड़ आहे त मूंखे किनारो करिणो आहे, पहाड़ न हटणो आहे। अगरि असांखे पंहिंजो समय वेस्ट न करिणो आहे, अगरि असांखे पंहिंजा बोल वेस्ट न करिणा आहिनि, पंहिंजे संकल्प वेस्ट न करिणा आहिनि, अगरि असांखे बाबा खां हाणे वरसो वठिणो आहे त किनारो करणु ई बेटर आहे। अगरि उहो पहाड़ आहे त बाबा चवनि था अगरि उहो पहाड़ आहे त मूंखे किनारो करिणो आहे, पहाड़ न हटणो आहे। इहे बदिले त मां बदिलां, इहे पहाड़ हटे त मां अॻियां वधां। न पहाड़ हटंदो न तव्हां मंज़िल ते पहुची सघंदो। इन करे अगरि हुन आत्मा जे प्रति शुभ भावना आहे त इशारो ॾिनो, मन बुद्धि सां ख़ाली बाबा खे इशारो ॾिनो, निमित खे इशारो ॾिनो ऐं मन बुद्धि सां ख़ाली। बाबा चवनि था ख़ुदि पंहिंजे खे हुन विघ्न स्वरूप ठहिण वारा जी सोच वीचार में न विझो। ख़ुदि पंहिंजे खे हुन विघ्न स्वरूप ठहिण वारे जे सोच वीचार में न विझो। जॾहिं नंबरवार आहिनि त नंबरवार में स्टेज बि नंबरवार हुजणी खपे न, लेकिन पंहिंजे खे नंबर 1 ठाहिणो आहे। अहिड़ा विघ्न व व्यर्थ संकल्प हलाइण वारी आत्माउनि जे प्रति स्वयं परिवर्तन थी करे उन्हनि जे प्रति शुभ भावना रखंदा हलो। बसि सभिनि जो ई कल्याण थिए, सभई सुठा आहिनि, सभिनि जो ई कल्याण थिए, बसि इहे ई धुन लॻाए रहो। टाइम थोरो लॻंदो आहे, महिनत थोरी लॻंदी आहे, ऐं लेकिन आख़िर जो स्व परिवर्तन कंदो आहे न, विजय जी माला हुन जे ई गले में पवंदी आहे। असांजो मेन मोटो छा आहे? स्व परिवर्तन करण लाइ ज्ञान वरितो न, त असां पंहिंजे स्व परिवर्तन जी धुन में लॻल रहूं। जो सेवा मिले थी, जो कार्य आहे कंदा हलो। बाबा त चवंदा आहिनि अगरि सम्झो तव्हांखे यज्ञ में बि सर्विस में विघ्न था पवनि, नथो थिए, त पंहिंजो कुझु बि कंदा रहो। अॼुकल्ह त ॾाढो आहे, तव्हां में ज्ञान आहे, ॿुधाईंदा रहो, पंहिंजी क्लासिस ऑनलाइन कंदा रहो, छा फ़र्क़ु पवंदो। असांखे स्व परिवर्तन करे बाबा जो मददगार ठहिणो आहे, स्वर्ग ठाहिण में। कोई छा बि करे थो, उन सां किनारो करण ई बेटर आहे, तॾहिं विजय माला उन जे गले में पवंदी। लेकिन उन्हनि जे प्रति व्यर्थ संकल्प, नेगेटिव संकल्प, हीअं न असां किनारो त करे छॾियो, पोइ बाक़ी माण्हुनि सां उन्हनि जी निंदा ग्लानी था कंदा वेंदा रहूं। किनारो करणु मतिलबु उन्हनि जे बारे में सोचो ई न, जो थियो उन में कल्याण, बसि पंहिंजो परिवर्तन जे पुरुषार्थ में लॻी वञो, तॾहिं ई विजय माला तव्हांजे गले में पवंदी। शुभ भावना सां अगरि उनखे परिवर्तन करे सघंदा आहियो त करो, न त बाप दादा खे, निमित आत्मा खे इशारो ॾियो, पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी ख़तमु करो, स्व परिवर्तन करे अॻियां उड़ंदा हलो। ये विघ्न रूप बि सोने जो लगाव जो धागो थी वेंदो आहे, इहे बि उड़न न ॾींदो आहे। इन करे किनारो करणु सिखो। समय ॾाढो थोरो आहे, ये ॾाढो महीनो, ॾाढो सत्यता जे परदे जो धागो आहे सोने जो। इहे सोचंदा आहिनि इहे त सची ॻाल्हि आहे, इहे त थींदो ई आहे, इहे त थियणो न खपे, लेकिन केसि ताईं ॾिसंदव, केसि ताईं रुकल रहंदव। हीअं थोरी की मां सची आहियां त उन्हनि खे जेसि ताईं पनिशमेंट न मिले, जेसि ताईं उन्हनि सां बि बुरो न थिए, तेसि ताईं असां उन्हनि जे इंतज़ार में ई वेठा हुजूं, त संगम युग निकिरी वेंदो। अॼु हिकु विघ्न विझे, अॼु हिक जे लाइ केस लड़ंदो, ॿिए जे, टे जे, ठीकु आहे, कहीं जो कहीं बाबा जे कार्य में, बाबा जे यज्ञ में, बाबा जे साम्हूं कोई बि कुझु करे थो, भले हाणे सचो थी करे उन्हनि खे माण्हू मञे थो, भले हाणे दुनिया जे साम्हूं उहो अॻियां आहिनि, तव्हां पुठियां आहिनि, लेकिन बाबा हिकु बार चई न कि बाबा जी लिस्ट में तव्हांजो नाम अॻियां आहे। तव्हां बाबा खे साम्हूं रखी स्व परिवर्तन करे अॻियां हलंदा हलो। बाबा चवंदा आहिनि, बाबा चवनि था कि ईअं न सोचो कि असां उन्हनि खां बदिलो वठंदासीं, लेकिन केसि ताईं ॾिसंदव, केसि ताईं रुकंदव। हाणे त स्वयं खे महीन दागनि सां मुक्त करो, मुक्ति वर्ष मल्हाए। इन करे ॿारनि जी जो आशायूं आहिनि, उमंग उत्साह आहे, हिन जे लाइ सभी फंक्शन मल्हाए करे बाप दादा पूरा करनि था। मुक्ति वर्ष मल्हायो,
इन करे बाप दादा जी जो आशायूं आहिनि, उमंग आहे, उत्साह आहे, इन जे सभी फंक्शन मनाए करे बाप दादा पूरा करनि था हाणे। लेकिन हिन वर्ष जो अंतिम फंक्शन आहे मुक्ति वर्ष मनायो। हाणे बाबा चवनि था हाणे कहिड़ो फंक्शन मनायो? मुक्ति वर्ष जो फंक्शन मनायो। फंक्शन में दादिन की सौगात भी ॾीबा आहिनि त बाप दादा खे हिन मुक्ति वर्ष जे फंक्शन में स्वयं जी संपूर्णता जी गिफ्ट ॾियणी आहे। बाप दादा खे हिन मुक्ति वर्ष जे फंक्शन में कहिड़ी गिफ्ट ॾियणी आहे? संपूर्णता जी गिफ्ट ॾियणी आहे। आत्मा बाबा जी संतान, बाप समान आहिनि। ॿियो कोई मन में सभु कंप्लेन, फलाणे ईअं कई कुझु असांखे पतो ई न हुजे। असांखे पतो आहे बसि सभु सितारा सुठा आहिनि, आत्मायूं सभु बाबा जी संतान, सतो प्रधान, मां बि सतो प्रधान, सभु ठीकु आहे। कोई विकार बुराई, कोई कमी कमज़ोरी न हुजे, कंहिंजे लाइ कोई कंप्लेन न हुजणी खपे। ख़ुदि जे लाइ बि न कि बाबा मूंखे इहे संकल्प सताईंदो आहे, बाबा मूंखे इहे संस्कार सताईंदो आहे, न। सभु पाप समान संपन्न संपूर्ण आत्माएं आहियूं असां। अच्छा, चारों ओर जे परमात्मा पालना पढ़ाई और श्रीमत जे श्रेष्ठ भाग्य जे अधिकारी विशेष आत्माउनि खे सदा सोचणो, स्वरूप ठहिण, ॿई समान करण वारा बाप समान आत्माउनि खे सदा परमात्मा विल पावर द्वारा स्वयं में और सेवा में सहज सफलता प्राप्त करण वारी आत्माउनि खे, निमित्त सेवाधारी ॿारनि खे सदा बाप के कंबाइंड रूप में अनुभव करण वारा, सदा साथ निभाइण वारे साथी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। वरदान आहे संबंध संपर्क में संतुष्टता जी विशेषता द्वारा माला में पिरोइण वारा संतुष्ट मणि आत्मा ठहो। संगम युग संतुष्टता जो युग आहे न, जो स्वयं में भी संतुष्ट ऐं संबंध संपर्क में सदा संतुष्ट रहंदा आहिनि। उहे संतुष्ट कंदा आहिनि, जो स्वयं सां बि संतुष्ट, संबंध संपर्क में सदा संतुष्ट रहंदा आहिनि, सर्व सां संतुष्ट ऐं सर्व खे संतुष्ट बि कंदा आहिनि। उहे ई माला में पिरोइजंदा आहिनि। छो जी माला संबंध सां ठहींदी आहे, त कोई कहिड़ो बि आहे, कहिड़े बि नेचर वारो आहे, हुनजी विशेषता ॾिसी करे हर हिकु ॿिए सां संतुष्ट रहो, स्वयं सां बि संतुष्ट रहो। तव्हांजो प्रेज़ेंट जेतिरो बि पुरुषार्थ आहे, जो बि स्टेज आहे न, हुन सां संतुष्ट रहो, बाबा चवनि था। हिन करे संतुष्ट मणि ठही सदा संतुष्ट रहो, सर्व खे संतुष्ट करो। परिवार जो अर्थ आहे संतुष्ट रहणु, संतुष्ट करणु। कोई बि प्रकार जी खिटफिट न हुजणी खपे, कोई बि प्रकार जी खिटफिट न हुजणी खपे। बाबा चवनि था उहो कॾहिं थींदो? जॾहिं असां स्वयं सां संतुष्ट रहंदासीं, संबंध संपर्क में हर हिक जी विशेषता ॾिसी करे हर हिक सां संतुष्ट रहंदासीं न, तॾहिं ईअं थींदो। स्लोगन आहे विघ्ननि जो कमु अचणु, असांजो कमु आहे विघ्न विनाशक थियणु। विघ्ननि जो कमु अचणु, असांजो कमु आहे विघ्न विनाशक थियणु। छा ओम शांति। बाबा खे यादि करो,